आओ उलमा से पूछ ले। इमाम आज़म अबू हनीफ़ा ऐं इमाम मालिक जो मौक़िफ़ इहा त नमाज़ जे शुरू खां अलावा जेको इब्तिदा असां रफ़ुल यदैन हथ खणंदा आहियूं वधंदा आहियूं, इन खां अलावा ॿी कंहिं बि जॻह ते रफ़ुल यदैन न कयो वेंदो। न रुकू में वेंदे वक़्तु, न रुकू खां उथंदे, न सजदे में, न अगली रकात टी रकात में वग़ैरह वग़ैरह जिथे बि रफ़ुल यदैन जो ज़िक्र आहे त सिर्फ़ु नमाज जे शुरू में रफ़ुल यदैन करिणो आहे। हाणे जंहिं जंहिं हदीसनि में रफ़ुल यदैन करण जो ज़िक्र मौजूदु आहे, यानी रुकू में वेंदे वक़्तु, रुकू खां उथंदे वक़्तु वग़ैरह वग़ैरह, त इन्हनि जे मुक़ाबले में मां बयानु कयूं उहे हदीसूं मौजूदु आहिनि जंहिंमें तर्क रफ़ुल यदैन जो ज़िक्र मौजूदु आहे, यानी रफ़ुल यदैन न करण जो बि ज़िक्र मौजूदु आहे ऐं ख़ुलफ़ाए राशिदीन जा जेके मामूरात आहिनि उहे बि मौजूदु आहिनि त उहे बि नमाज जे शुरू खां अलावा रफ़ुल यदैन न कंदा हुआ। यानी पहिरियों दफ़ो हथु खयूं वरी हथु किथे बि न खणंदा हुआ। अच्छा, हिते छो जो मां अॼु तमहीदी गुफ़्तगू कंदुमि ऐं इमाम आज़म अबू हनीफ़ा जे हवाले सां आईंदा बयानु करण जी कोशिशि कंदुमि। अॼु हिकु तमहीदी गुफ़्तगू आहे, छो जो मां माण्हुनि खे इन हवाले सां गुफ़्तगू कंदे ॾिठो आहियां त उहे बेअदबी जी तरफ़ तमामु घणो हलिया वेंदा आहिनि। कुझु त अहिड़ा आहिनि इमाम आज़म अबू हनीफ़ा जी बेअदबी कंदा आहिनि, कुझु त वरी अहिड़ा आहिनि जंहिं साहबा रफ़ुल यदैन जो ज़िक्र कयो आहे न, यानी रफ़ुल यदैन न कयो वञे, तर्क रफ़ुल यदैन, त पोइ उन जे हवाले सां बि बेबाक जुमिला ॻाल्हाइण खां इज्तिनाब न आहिनि कंदा। कंहिं साहबी चयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन सिर्फ़ु शुरू में कयो, उन खां बाद न कयो, त पोइ उन जे लाइ नाज़ेबा अल्फाज़ जेके बयानु करण जे क़ाबिल न आहिनि उहे बि बयानु कया विया आहिनि। त इन जे करे हिन मक़ाम ते यादि रखो, जॾहिं दलाइल जो तारुज़ थी वञे, दलील आहिनि, अहादीस आहिनि, उन्हनि में तारुज़ अची वञे, नुसूस जे दरमियान तारुज़ अची वञे, अहादीस में ज़िक्र आहे त रफ़ुल यदैन जो ज़िक्र बि आहे, छॾण जो बि ज़िक्र आहे। हाणे जॾहिं तारुज़ अची वञे, हदीसूं पाण में टकराइजी रहियूं आहिनि, इन खे चइबो आहे तारुज़। त जॾहिं अहादीस में तारुज़ अची वञे त पोइ उन वक़्तु जेको मुजतहिद हूंदो आहे न, जंहिंखे अल्लाह तबारक व ताला एतिरो इल्मु अता फ़रमायो आहे, मुजतहिद तमामु वॾे आलिम दीन खे चयो वेंदो आहे, जंहिंखे अल्लाह तबारक व ताला एतिरो इल्मु अता फ़रमायो आहे जो उहे तमामु इन अहादीस खे साम्हूं रखे करे पंहिंजे इज्तिहाद सां फ़ैसिलो कंदो आहे। यानी जॾहिं हदीसनि में, दलाइल में, नुसूस में तारुज़ अची वञे त पोइ मुजतहिद जेको हूंदो आहे उहो पंहिंजे उसूल, पंहिंजे मनहज जे मुताबिक़ फ़ैसिलो कंदो आहे। इहो मुजतहिद जो तरीक़ेकार हूंदो आहे। मुजतहिद पंहिंजा उसूल बयानु कंदो आहे, पंहिंजो मनहज बयानु कंदो आहे, उन मनहज, उन तरीक़े, उन उसूलनि जे मुताबिक़ उन तमामु अहादीस खे साम्हूं रखे करे पंहिंजे इज्तिहाद सां फ़ैसिलो कंदो आहे त हीउ मसइलो हीअं हुजणु घुरिजे। अल्लाहु अकबर। मिसाल जे तौर ते जीअं इमाम आज़म अबू हनीफ़ा जो मां हिकु उसूल ऐं मनहज बयानु कंदो हलां, जेको अॼु मुंहिंजी मौज़ू जो गुफ़्तगू आहे। त इमाम आज़म अबू हनीफ़ा जो मां पहिरियों बि तरीक़ेकार बयानु कंदो आयो आहियां त इमाम आज़म अबू हनीफ़ा जो पहिरियों जेको उसूल हूंदो आहे न, मसाइल जे हवाले सां तमामु अहादीस खे गॾु करणु, पोइ जेकॾहिं उन मां नासिख़ मनसूख़ जो कोई हुकुम नाहे, यानी तमामु हदीसनि खे साम्हूं रखंदा, ॾिसंदा त इन में का हुकुम पहिरियों हुयो, पोइ हुकुम खे ख़तमु करे ॿियो हुकुम अची वियो, अहिड़ी कंहिं क़िस्म जी कंडीशन नाहे, अहिड़ी हालत, अहिड़ी सूरत नाहे, त पोइ छा कंदा हुआ, तमामु अहादीस में ततबीक ॾींदा हुआ। ततबीक बैन रिवायात जंहिंखे चयो वेंदो, यानी पोइ तमामु अहादीस ते अमल कराईंदा आहिनि।
अहिड़े तरीक़े सां तरीक़ो बयानु कंदा नमाज़ जो हुजे, नमाज़ खां अलावा जेके मसाइल हुजनि, त पोइ सभिनी हदीसनि खे साम्हूं रखे मसइलो ईअं बयानु कंदा आहिनि जो हर हदीस ते अमल थी वञे। पर जॾहिं नासिख़ मनसूख़ जो हुकुम हूंदो, हिकु हुकुम पहिरियों हुयो, यानी 2 हदीसां अची वियूं, हिक में आहे त हीउ कमु करियो, बाद में न करियो, त पोइ इन में पंहिंजो इज्तिहाद कंदा। त पोइ गौर ऐं फ़िक्र करण खां बाद पहिरियों कहिड़ो हुकुम हुयो, बाद में कहिड़ो हुकुम हुयो, पहिरियों हुयो उहो ख़तमु थी करे ॿियो कहिड़ो हुकुम ॾिनो वियो, उन ते अमल कराईंदा आहिनि। त इमाम आदम अबू हनीफ़ा जो जेको उसूलूब आहे न, उसूल आहे, त इमाम आदम अबू हनीफ़ा रिवायत वठण जो, हदीस क़बूल करण जो छा तरीक़ेकार आहे? मसाइल में, इख़्तिलाफ़ी मसाइल में, ठीकु आहे न। हिकु हूंदा आहिनि इत्तफ़ाक़ी मसाइल जंहिंमें कंहिंजो बि इख़्तिलाफ़ न हूंदो आहे। इख़्तिलाफ़ी ऐं जेके इज्तिहादी मसाइल हूंदा आहिनि, उन्हनि में इमाम आदम अबू हनीफ़ा हदीस क़बूल करण जो तरीक़ो यानी ॾिसंदा आहिनि त सहाबा किराम जा तबक़ात पहिरियों, हिन सहाबा किराम जा हिकु तबक़ात हूंदा आहिनि। हिकु हूंदा आहिनि सहाबा उहे जेके नवां मुस्लमान थिया, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सोहबत इख़्तियार कयूं। हिकु उहो दर्जो आहे, तबक़ात आहे, तबक़ो आहे सहाबा जो जेके क़दीमुल इस्लाम आहिनि, यानी पुराणा मुस्लमान आहिनि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु तमामु घणो अरसो रहिया। ईअं सहाबा किराम जेके हुज़ूर जी सोहबत में रहिया, उन्हनि जो इल्मी लेवल इमाम आदम अबू हनीफ़ा जो जेको तरीक़ेकार यादि रखिजो त सहाबा किराम मां जेके क़दीमुल इस्लाम आहिनि, जेके तमामु घणा पुराणा सहाबा आहिनि, पहिरियों उन खे दर्जे में रखंदा। ऐं वरी उन्हनि मां बि उन्हनि सहाबा किराम जेके इल्मी हवाले सां तमामु उरूज ते आहिनि, सहाबा किराम जा दर्जा आहिनि, त पोइ जंहिंखे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेके आहे न तमामु घणी सोहबत, यानी सोहबत दाइमा जंहिंखे हासिल आहे, जंहिंखे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुलाज़मत ख़ासा हासिल आहे, त इमाम आदम अबू हनीफ़ा उन्हनि सहाबा किराम अलैहिम रिदवान जी रिवायत खे जेको आहे ज़ब्त ऐं इत्क़ान जी बुनियाद ते तरजीह ॾींदा आहिनि, यानी राजे करार ॾींदा आहिनि, उनखे पहिरियों रखंदा आहिनि। इन उसूल खां बाद यानी इमाम आदम अबू हनीफ़ा जो इहो उसूल आहे, रिवायात में सहाबा खे ॾिसंदा, सहाबा जे तबक़ात मां जेको आला पहिरें नंबर ते तबक़ो आहे क़दीमुल इस्लाम जे उन्हनि खे रखंदा, उन्हनि मां बि वरी उन्हनि सहाबा खे रखंदा, उन्हनि खां रिवायत इज्तिहादी मसाइल में, इख़्तिलाफ़ी मसाइल में जेके इल्मी हवाले सां तमामु उरूज ते आहिनि, जंहिंजे हवाले सां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा तमामु घणा फ़रामीन आहिनि इल्म जे हवाले सां। हाणे इन गुफ़्तगू खां बाद इन सिलसिले में यानी जेके रफ़ुल यदैन जे बारे में रिवायतूं आहिनि, त इन सिलसिले में हज़रत सैयदुना अब्दुल्ला बिन मसूद साहबी आहिनि, हज़रत सैयदुना अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जी जेकी रवायतूं आहिनि, इमाम आदम अबू हनीफ़ा ऐं इमाम मालिक रहमतुल्लाहि ताला अलैहि तरजीह ॾींदा आहिनि। उहो हिन तरह त हज़रत सैयदुना अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु उहे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा साहबा आहिनि, यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके सहाबा किराम आहिनि, हज़रत सैयदुना अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा किराम आलिम रिदवान मां सभिनी सहाबा किराम मां खुलफ़ाए राशिदीन जेके सहाबा किराम इन खां बाद तमामु वॾा आलिम हुआ, यानी खुलफ़ाए राशिदीन जेके सहाबा किराम आहिनि, इन खां बाद हज़रत सैयदुना अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु मां तमामु वॾा आलिम ऐं सहाबी आहिनि, आलिम सहाबी आहिनि खुलफ़ाए राशिदीन खां पोइ। जीअं जो कुझु रिवायतूं हज़रत सैयदुना अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जी शान जे हवाले सां मां बयानु थो करियां। जीअं इन हवाले सां कोई अब्दुल्ला इब्न मसूद जे हवाले सां कोई ॻाल्हियूं करे त असांजे ज़हन में अचे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन सहाबी जे लाइ छा फ़रमाए विया आहिनि,
ऐं सहाबा जा हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जे बारे में अक़वाल छा हुआ, सिर्फ़ु सही बुख़ारी मां कुछ हदीसूं मां बयान कंदमि तेज़ी सां। हज़रत सैयदना अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा सही बुख़ारी में हदीस पाका 3808 नंबर हदीस। हज़रत मसरूक वे फरमाइन था क़ाल ज़ुकिर अब्दुल्लाह इब्न मसूद इंद अब्दुल्लाह इब्न अम्र। तो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जो हज़रत अब्दुल्ला बिन अमर जे साम्हूं ज़िक्र थियो, पुछा कयो वियो इन जे बारे में। हाणे हज़रत ॿई सहाबी आहिनि, हज़रत अब्दुल्ला बिन अमर, हज़रत अब्दुल्ला बिन मसूद। हाणे अब्दुल्ला इब्न मसूद जो जेको आहे न ज़िक्र थो थिए हज़रत अब्दुल्ला बिन अमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जे साम्हूं। फ़क़ाल हज़रत अब्दुल्ला बिन अमर फरमाइनि था ज़ाका रजुलुन ला अज़ालु उहिब्बुहु, ही उहो शख़्स आहे, हज़रत अब्दुल्ला बिन मसूद उहो शख़्स आहे जिन सां मां हमेशह मोहब्बत कंदो आहियां। छो? समिअतु नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यक़ूल, छो जो मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमाईंदे ॿुधो आहियां, जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत सय्यदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जे बारे में फरमाईंदा हुआ। छा फरमाईंदा? खुज़ुल क़ुरआन मिन अरबअतिन मिन अब्दुल्लाह बिन मसूदिन फ़बदअ बिही व सालिमिन मौला अबी हुज़ैफ़ता व मुआज़ बिन जबल व उबई बिन काब। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के मां फरमाईंदे ॿुधलमि हज़रत अब्दुल्ला बिन अमर फरमाईंदा त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तव्हां इन चार खां क़ुरान वठंदा कयो, यानी इन जे चार बयान फरमायूं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां इन्हनि चइनि खां क़ुरान जो इल्मु सिखंदा कयो। कहिड़ा आहिनि? त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अब्दुल्ला बिन मसूद, ऐं इन जो पहिरें नंबर ते महबूब अलैहिस्सलाम ज़िक्र कंदा हुया, इन्हनि चइनि जो जॾहिं बि ज़िक्र कंदा हुआ इन खां क़ुरान जो इल्मु सिखो। पहिरें नंबर ते अब्दुल्ला बिन मसूद जो ज़िक्र कंदा हुआ। उनखां बाद हज़रत सालिम जो जेके हज़रत हुज़ैफ़ा जा मौला आहिनि, यानी ग़ुलाम हुया। उनखां बाद मुआज़ बिन जबल, चौथे नंबर ते उबई बिन काब। इन मां मालूम थियो त पहिरें नंबर ते हज़रत अब्दुल्ला बिन मसूद इन जो हुकुम कंहिं ॾिनो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन खां क़ुरान सिखंदा करियो। ईअं ई हदीस पाक आहे, सही बुख़ारी जी आहे, 4999 नंबर हदीस आहे। इहा ई आहे ज़ुकिर अब्दुल्लाह इब्न अम्र अब्दुल्लाह इब्न मसूद। हज़रत मसरूक फरमाईंदा त हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद जो हज़रत अब्दुल्ला बिन अमर जे साम्हूं ज़िक्र थियो। इहा ई हदीस आहे, थोरे लफ़्ज़ इख़्तिलाफ़। फ़क़ाल ला अज़ालु उहिब्बुहु, मां इंसान हज़रत अब्दुल्ला बिन अमर फरमाईंदा त मां हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद हमेशह मोहब्बत कंदो आहियां। छो? समिअतु नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यक़ूल खुज़ुल क़ुरआन मिन अरबअतिन, खुज़ुल क़ुरआन मिन अरबअतिन, चइनि खां क़ुरान जेको आहे सिखंदा करियो, चइनि खां क़ुरान जो इल्मु हासिल कंदा कयो। उहे केरु आहिनि? मिन अब्दुल्लाह बिन मसूद व सालिमिन व मुआज़ बिन जबल व उबई बिन काब। यानी अब्दुल्ला बिन मसूद इनखां क़ुरान जो इल्मु सिखंदा कयो, हज़रत सालिम खां, मुआज़ बिन जबल खां, उबई बिन काब खां। इनखां तव्हां क़ुरान जो इल्मु, यानी इहे क़ुरान में एॾा क़ुरान जे उलूम में एॾा माहिर हुया जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्हनि खां क़ुरान सिखंदा कयो। ऐं सही बुख़ारी जी हदीस पाक 5000 पूरी हज़रत अब्दुल्ला बिन मसूद ख़ुद कसम खणी फरमाइनि था। हज़रत शकीक बिन सलमा खां इहा हदीस पाक क़ाल ख़तबना अब्दुल्लाह इब्न मसूद फ़क़ाल वल्लाहि लक़द अख़ज़तु मिन फ़ई पढ़ूं या फ़ी पढ़ूं, मिन फ़ी रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिदअउ व सबईन सूरतन वल्लाहि लक़द अलिम अस्हाबुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद फरमाईंदा त अल्लाह ताला जी कसम मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां 70 खां वधीक सूरतनि जो जेको आहे इल्मु हासिल कयो आहियां। महबूब जी ज़ुबान मुबारक आहे, फ़ी या फ़े मुंहुं खे चयो वेंदो आहे, यानी मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां बराए रास जेको आहे सबईन जी माना हुजे 70, उन सां गॾु बिदअ यानी 70 ऐं 70 खां वधीक
सूरतनि जो जेको आहे न इल्मु मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां बराए रास्त हासिल कयो आहियां। ऐं ख़ुदा जी कसम लक़द आलिम असहाबु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा इन खे ॼाणनि था जो मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां 70 खां वधीक सूरतनि जो जेको आहे न इल्मु हासिल कयो आहियां। ऐं इन खां बाद फरमाए अन्नी मिन आलमिहिम बि किताबिल्लाही, मां इन्हनि खां किताबुल्लाह जो जेको इल्मु आहे, क़ुरान जो जेको इल्मु आहे, इन में मां इन्हनि खां वधीक आहियां। वमा अना बिख़ैरिम, लेकिन मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मां इन्हनि खां अफ़ज़ल न आहियां, मां इन्हनि खां बहितर न आहियां, मां इन्हनि खां शान में वधीक न आहियां, लेकिन हीअ हिकु ख़ुसूसी शान आहे। सभु सहाबा किराम ॼाणनि था जो मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां जेकी क़ुरान पाक जूं बराए रास्त सूरतूं हासिल कयमि, 70 खां वधीक क़ुरान पाक जी सूरतनि जो इल्मु हासिल कयमि। हज़रत जेके शकीक आहिनि, इन हदीस पाक जा रावी शकीक बिन सलमा, उहे फरमाइनि था क़ाल शकीकुन फजलस्तु फी हिलक, मां ताबी आहिनि, इहे फरमाइनि था त पोइ मां छा कंदो हुयुमि, सहाबा जी मजलिसनि में वेंदो हुयुमि, इल्म जूं जेके मजलिसूं ऐं महफ़िलूं हूंदियूं इन्हनि जे हलक़नि में मां वेंदो हुयुमि। अस्माउ मा यक़ूलून, पोइ मां ॿुधंदो हुयुमि उहे छा था चवनि। हता फरमाइनि था फमा समिअतु रादन यक़ूलु ग़ैर ज़ालिक, मां कंहिं बि सहाबी के हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो जेको कौल आहे न, इनखे रद्द कंदे न ॿुधमि। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो जेको कौल अची वेंदो हुयो, सहाबा इनखे क़बूल कंदा हुआ, इन खां अलावा ॿी का ॻाल्हि न कंदा हुआ। मां समेत, मां न ॿुधमि रादन, कोई बि सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जे कौल खे रद्द करे, यक़ूलु ग़ैर ज़ालिक, हज़रत अब्दुल्ला बिन मसूद हिकु कौल कयो आहे, हिकु ॻाल्हि कई आहे, त कोई सहाबी इन खां अलावा ॿिए कंहिंजी ॻाल्हि करे। मां सहाबा जी महफ़िलनि में मजलिसनि में इल्म जे हलक़नि में वियमि, कॾहिं बि कंहिंखे अहिड़े तरीक़े सां न ॿुधमि जो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो जेको आहे कौल रद्द कनि। इन मां बि हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जी शान ऐं फ़ज़ीलत बयान थी थिए। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान, हर हिकु खे ख़बर आहे, हज़रत सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान साहिब सिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा राज़दार सहाबी आहिनि। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके राज़ आहिनि उहे हज़रत सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खे ख़बर हुया। त हज़रत सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान, इहा बि सही बुख़ारी में हदीस पाक मौजूदु आहे, उनखां पुछा कयो वियो हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान खां त असांखे उन सहाबी जे बारे में ॿुधायो त जेको सहाबी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े ते, सीरत ते, हुज़ूर जी हिदायत जे तमामु घणो क़रीब हुजे, जो असां उनखां इल्मु हासिल करियूं। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तमामु घणो क़रीब हुजनि, महबूब जी सीरत जे, महबूब जे तौर तरीक़े ते, महबूब जी जेकी हिदायत आहे उन जे क़रीब हुजनि, उन जे बारे में असांखे ॿुधायो जीअं असां उनखां इल्म दीन हासिल कयूं। हज़रत सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, मुंहिंजी नज़र में उहो शख़्स, उहो सहाबी जेको महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तौर तरीक़नि जे, हुज़ूर जी सीरत जे, हुज़ूर जी हिदायत जे तमामु घणो क़रीब आहे, मुंहिंजी निगाह जे मुताबिक़, मुंहिंजी नज़र जे मुताबिक़ उहो हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। सही बुख़ारी जी हदीस आहे 3762, जेके मां लफ़्ज़ बयानु कयमि इन जे हवाले सां हज़रत अब्दुर्रहमान बिन यज़ीद खां रिवायत क़ाल सअलना हुज़ैफ़त अन रजुलिन, असां हज़रत सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान खां पुछा कयोसीं अहिड़े शख़्स जे बारे में क़रीब बिस्समति वल हदी मिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे अहिड़े शख़्स जे बारे में ॿुधायो जेको महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे समत यानी सीरत ऐं तरीक़े ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिदायत जे तमामु घणो क़रीब हुजे, हत्ता नख़ुज़ अन्हु, जो असां उनखां दीन जो इल्मु हासिल करियूं। फ़क़ाल मा आरफ़ अहदन अक़रब समतन व हदियन व दालन बिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन इब्ने उम्मे आबदिन। इब्ने उम्मे आबदिन हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद जी कुनियत आहे। त हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान फरमायो, मां जेको आहे न हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां वधीक हुज़ूर जी सीरत जे, हुज़ूर जे तरीक़े जे, हुज़ूर जी हिदायत जे क़रीब कंहिं सहाबी खे न ॾिठमि। यानी
हीअ हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद जी ख़ुसूसियत आहे जो साहिब सिर महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा राज़दार साहिब उहे फरमाइनि था त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सीरत जे हुज़ूर जे तरीक़े जे हुज़ूर जी हिदायत जे तमामु घणो क़रीब हूंदा हुआ। सुभान अल्लाह। ईअं ई सही बुख़ारी जी हिकु हदीस पाक आहे। हज़रत शकीक फरमाइनि था असां हुज़ैफ़ा खां समिअतु हुज़ैफ़ा असां हज़रत सैयदना हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे फरमाईंदे ॿुधोसीं यक़ूलु इन अशबहन नास दालन दलन व समतन व हदियन बेशक महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सभ खां वधीक जेको मुशाबे आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुशाबे हिदायत जे तौर ते सीरत जे तौर ते हिदायत ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जूं जेके दलीलूं आहिनि तरीक़ेकार आहिनि सभिनी सहाबा खां वधीक जेको महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुशाबे आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हम शक्ल आहे यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वांगुरु जेको अमल कंदो आहे उहो फरमाइनि था लि इब्न उम्मे आबदिन मिन हैन यख़रुजु मिन बैतिही इला ऐं यरजिअ इलैहि। असां हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि ऐं घर में दाख़िल थियण तक उनजो जेको तरीक़ेकार आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वांगुरु ॾिठो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ेकार महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको बि उथण वेहण घुमण फिरण आहे जीअं हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद घर खां ॿाहिरि निकिरंदा हुआ घर में दाख़िल थियण तक असां ॾिसंदा हुआसीं त हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तमामु घणो मुशाबे हूंदा हुआ। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े ते सीरत ते हुकुम ते यानी तमामु वधीक क़रीब हूंदा हुआ। हाणे इहे ई अब्दुल्लाह इब्न मसूद आहिनि जेके फरमाइनि था जेको मुंहिंजो मौज़ू आहे इहा तमहीदी गुफ़्तगू आहे त हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था मां आईंदा जुमे इन खे बयानु कंदुमि त हदीस पाक जामिउ तिरमिज़ी में मौजूदु आहे सुनन अबी दाऊद में मौजूदु आहे सुनन नसाई में मौजूदु आहे उनखां अलावा सुनन कुबरा इमाम बहकी में मौजूदु आहे मुस्नद अहमद बिन हंबल में मौजूदु आहे काफ़ी किताबनि में हदीस पाक मौजूदु आहिनि त हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जंहिंजी शान असां ॿुधीसीं इन्हनि तरीक़ो बयानु कयो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नमाज़ जो तरीक़ो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नमाज़ पढ़ंदा हुआ सिर्फ़ु पहिरियों मरतबो रफ़ुल यदैन कंदा हुआ उनखां बाद कंहिं बि जॻह ते रफ़ुल यदैन न कंदा हुआ। इहे सहाबी हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद आहिनि रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जंहिं नमाज़ जो तरीक़ो बयानु फरमायो। हाणे टाइम मुकमल थी चुको आहे बल्कि वधी विया आहियूं त मां आईंदा जुमा इन खे जेको आहे सिर्फ़ु अब्दुल्लाह इब्न मसूद न बल्कि जेके बि रिवायतूं आहिनि इंशाअल्लाह रफ़ुल यदैन जे हवाले सां हे अब्दुल्लाह इब्न मसूद जी शान फ़ज़ीलत बयानु करणु इन जे करे बि ज़रूरी हुई छो जो जेके फ़िरका वारे जी बिना ते रफ़ुल यदैन करण वारा आहिनि न त उन्हनि पंहिंजी किताबनि में बि ऐप जेके ठाहे उन्हनि में बि ऐं हता के बयानात में बि अब्दुल्लाह इब्न मसूद जे बारे में घटि वधि ॻाल्हाइण खां बाज़ न ईंदा आहिनि त जॾहिं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान असां ॾिसंदासीं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान अब्दुल्लाह इब्न मसूद ऐं साहबा जे नज़र जेके अब्दुल्लाह इब्न मसूद जी शान हुई उनखे ॾिसंदासीं त पोइ असांखे ख़बर पवंदी त हक़ीक़त छा आहे ऐं फ़िरका वारियत ऐं बुग़्ज़ हसद ऐं नफ़रतूं छा आहिनि। अल्लाह अज़्ज़ वजल खां दुआ आहे त असां के सही माना में इल्म दीन अता फ़रमाए। मज़ीद गुफ़्तगू इंशाअल्लाह आइंदा जुमा रफ़ुल यदैन जे मसइले ते इंशाअल्लाह फ़िरका वारियत खां पाक गुफ़्तगू आइंदा जुमे कंदासीं। अल्लाह अज़्ज़ वजल खां दुआ आहे जेको कुझु